नाज़रीन अस्सलाम वालेकुम। एस टीवी न्यूज़ ताज़ा तरीन बुलेटिन में वली मोहम्मद चारो हाज़िर आहियां। नाज़रीन गोलार्ची खां अमानुल्लाह मेमण जी रिपोर्ट ते नज़र था वठूं। जमायती नक्शबंदिया मुजदिया इब्राहिमिया जे ज़ेर एहतमाम पीर शाह जहान सरंदी फारूकी मुजद्दिदी जी गोलार्ची शहर के मरकज़ी मस्जिद ओस्मानिया कराची में रोड ते जलसा बसिलसिला उस मुबारक इमाम रब्बानी में ख़ुसूसी शिरकत ऐं ख़िताब। जलसे खां पोइ मल्क हाउस गोलार्ची ते ख़ुसूसी आमद मुरीदन अक़ीदतमंदन सां मुलाक़ात। मोहम्मद ओस्मान खान जतोई, एडवोकेट मीर इम्तियाज़ अली जतोई, मल्क रफ़ीक अहमद, मल्क साजिद, मल्क अब्दुल हफ़ीज़, मौलवी कासिम जाकरो, मीर शाह नवाज़ जतोई, अली मोहम्मद मेमण, रजब अली जतोई, मीर मुजाहिदुल्लाह जतोई, नादिर जाकरो जे पीर साईं शाह जहान सरंदी ऐं हुजतुल्लाह सरंदीअ सां मुलाक़ात। उन मौक़े ते साईं साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मुस्लमान जी कामयाबी उन मां आहे त हू हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॿुधायल वाट ते हलनि, क़ुरान शरीफ़ ऐं हदीस पाक जी तइलीमात खे आम कनि। उन मौक़े ते मुल्क क़ौम जी बका, सलामतीअ ऐं शरीक मुरीदनि लाइ ख़ुसूसी दुआऊं कयूं वयूं।